Assalamualaikum, good evening and welcome to Rangan Bhari Sham with me Kiran Meer. कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो, मज़े में आहियो ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हांजी ईद तमामु सुठी गुज़री हूंदी ऐं तक़रीबन हफ़्ते खां पोइ जेको आहे अॼु तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं। ज़ाहिर आहे ईद जी मोकलूं हुयूं, हर कोई ॻोठ हुयो त बसि सभु कोई वापसि थियो आहे त हाणे बैक टू वर्क आहियूं ऐं पंहिंजे रूटीन में अची विया आहियूं अॼु खां वठी करे। ऐं अल्हम्दुलिल्लाह जेको आहे सभिनीनि जी ईद बि सुठी गुज़री आहे ऐं गर्मी बि आहे ऐं तमामु घणी गर्मी थी वई आहे। कल्ह 3 ॾींहं खां वठी हब्स थी वियो आहे, सफ़ा मतिलबु साहु खणण में बि ॼण तकलीफ़ थी रही आहे। पर सुठी न्यूज़ इहा आहे त पाकिस्तान में प्री मॉनसून जेको सीज़न आहे उहो दाख़िल थी चुको आहे। अॼु राति जी प्रिडिक्शन्स आहिनि त 5 खां 7 वारो जेको टाइम आहे कंहिं बि वक़्तु कराची में हल्की फुल्की आंधी उन सां गॾु जेको आहे हल्की फुल्की बरसाति थी सघे थी। पर कल्ह जीअं तव्हांखे ख़बर आहे त नूरियाबाद ऐं जेको आहे हब वारे पासे, मलीर वारे पासे, इन्हनि इलाइक़नि में बल्दिया वारे पासे, इन्हनि इलाइक़नि में जेको आहे स्कीम 33 वारे पासे, बल्कि इन्हनि पासे जेको आहे राति थोरी घणी बरसाति थी आहे ऐं कराची शहर में न थी आहे त थी सघे थो त अॼु कराची जे उन्हनि हिसनि में बि हल्की हल्की बूंदाबांदी या उन खां थोरी तेज़ बरसाति थिए जिथे जिथे कल्ह न थी हुई। पर प्रिकॉशन्स तव्हांखे लाज़मी वठिणा आहिनि छो त हवा जो मयार घटि आहे, दबाव घटि आहे, पर मयार ॾाढो ख़राबु आहे। त इन करे जॾहिं बि ॿाहिरि निकिरो था त मास्क लाज़मी पायो ऐं पाणी जो इस्तेमालु तमामु घणो कयो छो त गर्मी तमामु घणी आहे, डिहाइड्रेशन थिए थी, हिकदमि तबियत ख़राबु थी वञे। ऐं वरी माशाअल्लाह सां पोइ सॼो हफ़्तो जंहिं जंहिं गोश्त खाधो आहे त हींअर तमामु घणी गर्मी आहे। बराए महिरबानी करे कुझु टाइम जे लाइ जेको आहे गोश्त खाइण खे अवॉइड कयो छो जो तमामु घणी गर्मी आहे, उन जे करे वधीक तव्हांजी तबियत ख़राबु थी सघे थी। लाइट कलर्स जा कपिड़ा पायो ऐं लाइट फूड खाओ ऐं पाणी तमामु घणो पियो, तमामु घणो पाणी जो इस्तेमालु रखो। कल्ह फादर्स डे हुयो ऐं मुंहिंजी तरफ़ां, मुंहिंजी पूरी टीम ऐं सॼे KTN 60 जी तरफ़ां जेके बि बाबा आहिनि हिन दुनिया में, जेके हयात आहिनि, उन्हनि खे बि हैप्पी फादर्स डे ऐं जेके हिन दुनिया में न आहिनि उन्हनि खे बि हैप्पी फादर्स डे। पीउ पीउ हूंदो आहे, माउ माउ हूंदी आहे, हिननि ॿिन्ही जो को बि नेमल बदल कोन्हे को। ऐं मां त इहो बि चवां थी त जेको आहे त माउ त पंहिंजो मोहबत जो इज़हार करे छॾींदी आहे न, त पुट खे या धीउ खे त मूंखे तोसां प्यारु आहे, तूं मुंहिंजो बच्चो आहे, तूं मुंहिंजी न्याणी आहे, तूं मुंहिंजो पुटु आहे। माउ जेको आहे न पंहिंजे वात सां इज़हार कंदी आहे, पर पीउ जेको आहे न कॾहिं बि इज़हार न कंदो आहे। त अॼु ॾींहं ताईं असां ॾिठो आहे त जेके बि असां शयूं पढ़ियूं आहिनि, चाहे लिखत में हुजनि चाहे पढ़ण में हुजनि, त माउ ते हर कंहिं लिखियो बि आहे ऐं हर कंहिं ॻाल्हायो बि आहे, पर पीउ जे लाइ कॾहिं बि कंहिं बि नाहे ॻाल्हायो। त अॼु मां कुझु शयूं लिखी खणी आई हुयसि ऐं मां सोचां पई त अॼु फादर्स डे जे हवाले सां अॼु असां शो करे रहिया आहियूं। हालांकि कल्ह हुयो फादर्स डे, पर पीउ जो ऐं माउ जो कोई ॾींहुं न हूंदो आहे, उन्हनि जो हर ॾींहुं हूंदो आहे। हर ॾींहुं मदर्स डे आहे, हर ॾींहुं फादर्स डे आहे, जेकॾहिं औलाद सम्झे त मां कुझु शयूं आहिनि जेके तव्हां सां शेयर करणु चाहींदमि। पीउ रोटी आहे, पीउ रोटी आहे, कपिड़ो आहे, घर जी छत आहे। पीउ रोटी आहे, कपिड़ो आहे, घर जी छत आहे। बाबा नंढड़े पखी जो वॾो आसमान आहे। बाबा आहे त शहर में ऐं घर में राज आहे। बाबा सां सायो आहे, असांजे मथे ते सायो आहे। बाबा आहे त ॿारनि जो सभु ख्वाब पूरा था थियनि। बाबा आहे त ॿारनि जा सभु ख्वाब पूरा था थियनि। बाबा आहे त बाज़ार जा सभु रांदीका पंहिंजा आहिनि। इहा वाक़ई हक़ीक़त ॻाल्हि आहे त पीउ आहे त पीउ सां सभु कुझु आहे।
चाहे उनखे तव्हां पंहिंजी का बि ख़्वाहिश कयो, तव्हां उनखे कुझु बि चओ त उहो तव्हांखे उन ख़्वाहिश खां मना न कंदो, उहो तव्हांखे थोरो तरसाईंदो। जेकॾहिं हुन वटि पैसा आहिनि त तव्हांखे उन ई वक़्तु उहा शइ वठी ॾींदो, जेकॾहिं उन वटि पैसा न आहिनि त तव्हांखे मना न कंदो, चवंदो थोरो इंतज़ारु कर, मां तोखे इहा शइ वठी ॾींदमि। वरी जॾहिं उन वटि पैसा थींदा आहिनि त सभिनि खां पहिरियां हू उहा ई शइ पंहिंजे औलाद खे वठी ॾींदो आहे, जॾहिं हू पंहिंजो औलाद उनखे जंहिं डिमांड कई हूंदी आहे, उनखे यादि हूंदी आहे, पीउ कॾहिं विसारींदो कोन्हे को। ऐं मां इहो ई चवंदसि त जेके बि असां वटि न्यू जनरेशन आहे स्पेशली हींअर, उनखे इहा सम्झण जी ज़रूरत आहे त माउ पीउ जो को बि नेमल बदल कोन्हे को, त ख़ुदारा तव्हां पंहिंजे माउ पीउ जो क़दुरु कयो, अहसासु कयो ऐं उन्हनि जी जेतिरी थी सघे ख़िदमत कयो, उन्हनि खे बोझ न सम्झो। हू पंहिंजी सॼी जवानी ॾेई थो छॾे पियो, सॼी जवानी ॾेई थो छॾे पियो तव्हांखे वॾे करण में। हुनखे इहो अहसासु कोन्हे त मुंहिंजी जेका जवानी आहे उहा काॾे वई, हो तव्हांजी जवानी में ई पंहिंजी जवानी ॾिसे थो। जॾहिं असां नंढड़ा आहियूं असांखे हथु पकिड़े करे हू हलाइण थो सेखारे पियो, असांजी नंढड़ियूं नंढड़ियूं आङुरियूं उन जे हथ में जॾहिं अचनि थियूं त हू ख़ुशि थो थिए पियो। जॾहिं तव्हांखे पहिरीं औलाद पैदा थी थिए त सभिनि खां पहिरियां जेका ख़ुशी थी थिए पीउ खे थी थिए, छो त हू लेबर रूम जे ॿाहिरि आहे, माउ अंदरि आहे। पीउ खे जेका एक्साइटमेंट आहे, जेका उनखे ख़ुशी आहे, जेको उनखे इंतज़ारु हूंदो आहे, 9 महीना माउ त इंतज़ारु कंदी आहे, पर पीउ खे जेको इंतज़ारु हूंदो आहे उहो सिर्फ़ु ज़ाल मुड़ुस ई सम्झी सघनि था त हुननि खे पंहिंजे औलाद जे अचण जी केॾी ख़ुशी हूंदी आहे। ऐं इहा शइ जेको आहे हू उन वक़्तु एक्सप्रेस कंदो आहे जॾहिं हू पंहिंजे मासूम ॿार खे पंहिंजे कच्छ में खणंदो आहे, सभिनि खां पहिरियां, माउ खां बि पहिरियां। जॾहिं डॉक्टर अची हुनखे मुबारक ॾींदी आहे त मुबारक अथव तव्हांखे धीउ थी आहे या पुटु थियो आहे, त हू मतिलबु ख़ुशी सां चरियो थी वेंदो आहे ऐं पंहिंजे मुहबत जो जेको इज़हार कंदो आहे उहो उन वक़्तु जेके मेमोरीज़ हूंदियूं आहिनि शायदि उहे लम्हा जेके हूंदा आहिनि उन वक़्तु सिर्फ़ु उहो पीउ ई सम्झी सघे थो। ऐं जॾहिं हू तव्हांखे ॿाहिरि वठी वञे थो, तव्हांखे ॻाल्हाइणु सेखारे थो, तव्हां सां वक़्तु गुज़ारे थो, तव्हां सां रांदियूं खेॾे थो, त इहे प्रीशियस वक़्तु हूंदो आहे। असां जॾहिं वॾा था थियूं त असांजा जेके माउ पीउ आहिनि न उहे सम्झो ॿार था थियनि पिया, असां जवान था थियूं त उहो ॿार थींदा था वञनि। ऐं असां जॾहिं पंहिंजे उन ज़ोर आज़माई कंदा आहियूं पंहिंजे माउ पीउ ते, असां उन्हनि सां तेज़ आवाज़ में ॻाल्हाईंदा आहियूं त हुननि खे ॾुखु थींदो आहे, हुननि खे इन शइ जो ॾुखु थींदो आहे त मां त नंढे हूंदे हिन खे दड़को बि कोन ॾिनो, अॼु ही मूंसां कहिड़े लहजे में ॻाल्हाए थो। पीउ अमीर हुजे या ग़रीब हुजे, पीउ पीउ हूंदो आहे, पीउ जो हुजण ई जेको आहे न वॾी ॻाल्हि हूंदी आहे। अॼु जंहिंजो पीउ न आहे हिन दुनिया में हुनखे अहसासु आहे, हुनखे क़दुरु आहे। ऐं जिन जा पीउ हयात आहिनि त बराए महिरबानी करे क़दुरु करे वठो, हींअर ई क़दुरु करे वठो त ही माउ पीउ जेके आहिनि अॼु आहिनि सुभाणे न रहंदा। उनखां पोइ जेका तव्हांजी ज़िंदगी आहे उहा ॾाढी ॾुखी आहे, वञण खां पोइ ख़बर पए थी, औलाद खे स्पेशली पोइ ख़बर पए थी त माउ पीउ आहिनि जॾहिं असांखे दुआऊं ॾियनि था त असां ख़ुशहाल आहियूं। असांखे हिकिड़ी मतिलबु उहो चवंदा आहिनि न त हेतिरी ख़राश बि नथी अचे पई, पर जॾहिं हू वञनि था ऐं दर दर जी ठोकरूं जॾहिं असां खाऊं था न, ऐं असांखे जॾहिं माउ पीउ यादि था अचे, पोयां मुड़ी असां ॾिसंदा आहियूं न, जॾहिं इहे न हूंदा आहिनि न ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। मां हल्फ़िया चवां थी, मां हमेशह चवंदी आहियां त उहो घरु क़ब्रिस्तान आहे जंहिंमें माउ पीउ जी आवाज़ न आहे, जंहिंमें माउ पीउ न आहिनि, उन घर में जेको आहे का रौनक न आहे। तव्हां पंहिंजे बचनि सां ज़िंदगी गुज़ारियो था, सुठी ॻाल्हि आहे, अलाह साईं ख़ुशि रखे सभिनीनि खे, पर माउ पीउ जेके बुज़ुर्ग आहिनि असांजा, इहे वॾी नेमत आहिनि, इन्हनि खे बोझ न सम्झो। असां वटि सोसाइटी जे अंदरि ॾाढो हिकिड़ो माशरो असांजो जेको आहे न ख़राबु तरफ़ थो वेंदो वञे ऐं वालदेन खे बोझ थो सम्झे पियो, कुझु तशदुद था कनि पिया ऐं ओल्ड एज होम में छॾे वेंदा आहिनि, कुझु वरी पंहिंजे औलाद जी नाफ़रमानी ऐं इन्हनि शयुनि खे ॾिसी करे हो पाण हलिया वेंदा आहिनि त असांजो क़दुरु न आहे। त इहे शयूं असांजे मुआशरे में हाणे वधंदियूं थी वञनि पियूं ऐं ॿाहिरिनि मुल्कनि जो कॉन्सेप्ट डिफरेंट आहे, असां वटि इहो कॉन्सेप्ट डिफरेंट आहे। सो अॼु जेके असां वटि गेस्ट आहिनि उन्हनि जे बारे में मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि।
स्पेशल गेस्ट अॼु असां हिते घुराया आहिनि पंहिंजे शो में, सावियो परेरा, CEO दारुल सुकून, ऐं जाफ़र अंकल असां सां गॾु आहिनि जेके सीनियर सिटीज़न आहिनि दारुल सुकून ओल्ड एज होम। उन खां अलावा असां सां गॾु मिठल बाबा आहिनि हिते जेकी सीनियर सिटीज़न आहिनि दारुल सुकून ओल्ड एज होम जा। सो सभिनीनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। कैसे हैं सर आप? बिल्कुल ठीक, बहुत बहुत शुक्रिया आपने इनवाइट किया मुझे जज़ाकल्लाह। भी और हमारे जो सीनियर सिटीजन्स को भी। थैंक यू सो मच। और आपको भी मैं खुशामदीद कहती हूँ, तहाँ के भी माँ खुशामदीद थी चवां। आप सबको फादर्स डे बहुत बहुत मुबारक हो। थैंक यू, बहुत शुक्रिया। जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह। सर सबसे पहले मैं आपसे स्टार्ट करूँगी। दारुल सुकून के हवाले से तो हमने माशाल्लाह बहुत सुना है, हर तरह का काम कर रहा है और बहुत अच्छा काम कर रहा है, और आपके बहुत सारे दारुल सुकून के मेंबर्स हमारे पास आते रहते हैं डिफरेंट शोज़ के अंदर। लेकिन ओल्ड एज होम के हवाले से आज हम बात करेंगे कि क्या आप फैसिलिटीज़ दे रहे हैं इनको? ओल्ड एज होम जो हमारा सीनियर सिटीजन्स होम नुमाइश पर है, इस जगह यहाँ पर 120 के करीब सीनियर सिटीजन्स प्लस 130 के करीब हमारे सीनियर सिटीजन्स टंडो अलायार में राशिदाबाद में भी है। तो वहाँ पर भी क्योंकि यहाँ जगह की किल्लत की वजह से हम यहाँ से लोग इनकरेज कर रहे हैं कि वहाँ भी लोग दाखिला लें और वहाँ फैसिलिटीज़ अवेल करें। जो फैसिलिटीज़ इनके पास हैं जिसमें फ़िज़ियोथेरेपी है, स्पीच थेरेपी है, ऑक्यूपेशनल थेरेपी है और साइकोलॉजिक काउंसलिंग है, आउटिंग्स करवाते हैं इनके, डिफरेंट एक्टिविटीज़ करवाते हैं, डिफरेंट इवेंट्स करवाते हैं इनके साथ। तो इनको टोटली हम लोग इंगेज करके रखते हैं ताकि ये इनकी जो लाइफ है वो ज़ाहिर है ऑलरेडी सीनियर सिटीजन्स गोल्डन एजेस जिनको ये लोग कहते हैं, let them celebrate या let them live their life with in the golden age that they have, और वो ताकि वो उस लाइफ जितनी भी है उनके पास वो खुशी से गुजारें, इस लाइफ को एंजॉय करें, ताकि काफ़ी हमारे पास ऐसे केसेस आते हैं जो कि शौक़ में होते हैं, इनको शौक़ से निकालना होता है। ज़ाहिर है बच्चों ने उनको हमारे यहाँ छोड़ दिया है बग़ैर बताए। कुछ जो ऐसे केसेस होते हैं जो खुद आते हैं जैसे जाफ़र अंकल और मिठल, लेकिन काफ़ी ऐसे भी केसेस हैं जो कि रेजिडेंट्स आते हैं हमारे पास और बिल्कुल मायूस होकर हमारे पास आते हैं, और इनको उस चीज़ से निकालना हमारे स्टाफ की एक खिदमात है, वो इनके साथ लगन के साथ करके वो उसको निकालते हैं उस शौक़ से और उस इमोशन से। सही। तो क्या आपके पास इस वक्त क्या एक रेशो होगा ओल्ड एज होम में? यहाँ कराची में तो इस वक्त 70 के करीब फ़ीमेल्स हैं और 50 के करीब मेल्स हैं, और राशिदाबाद में ये उल्टा है, वहाँ मेल्स ज़्यादा हैं और फीमेल्स कम हैं। अच्छा। तो ये फिर वहाँ पर भी जगह तो बहुत है वहाँ पर और स्पेस भी बहुत है, लेकिन कराची के लोग फिर अब ये अच्छा ट्रेंड ये है कि सिंध के जो इंटीरियर सिंध के जो लोग हैं वो भी वहाँ दाखिला डायरेक्टली ले रहे हैं, और वहाँ पर भी सेंसस जो है वो बढ़ रहा है, तो लिहाजा वहाँ पर भी एक लोग डायरेक्ट आके हर सैटरडे को आके वहाँ पर अपना अब जो लोग सीनियर सिटीजन्स घर में नहीं संभाल पा रहे हैं तो वो डायरेक्ट वहाँ पर आके एडमिशन ले रहे हैं। ज़ाहिर है इनसे हम कोई सर्विस चार्जेस या कुछ भी नहीं लेते, सब फैसिलिटीज़ फ्री ऑफ कॉस्ट हैं। अच्छा। चूँकि ज़कात और गवर्नमेंट की थोड़ी फंडिंग आती है हमारे पास, उससे हम इनका जितना भी हमारा इनका इलाज, इनका खाने पीने का इंतज़ाम, इनके आउटिंग्स सब इनके लिए हम प्रोवाइड करते हैं। अच्छा, जैसे आपने काउंसलिंग की एक बात की कि इनकी काउंसलिंग भी होती है, जैसे इनके बच्चे आते हैं इनको छोड़ने, तो कभी आप लोगों ने उन बच्चों की काउंसलिंग नहीं करवाई? बच्चों की काउंसलिंग करते हैं, क्योंकि जब जो लोग बता के छोड़ते हैं हम उनको यही कहते हैं कि ज़िम्मेदारी तो आपकी है, हम तो सिर्फ़ एक ज़रिया हैं, लास्ट रिज़ॉर्ट के तौर पे आप इनको यहाँ छोड़ें, लेकिन उनकी काउंसलिंग भी करते हैं। लेकिन बात वही कि घर की वजूहात की वजह से जो भी इनके घर के मसले क्या होते हैं, एक वो पर्टिकुलर रीज़न बताते हैं? जायदाद एक बहुत बड़ी रीज़न है। मेरा ख्याल है कि वो जायदाद खुद कब्र में लेकर जाएंगे। जी, उसके अलावा घरेलू झगड़े होते हैं बहू के साथ, और ये मेजर तो यही झगड़े होते हैं। जी, सेल्फिशनेस होती है, लोग अपनी वो भूल जाते हैं कि उन पेरेंट्स ने उनके लिए क्या किया जब बचपन में ये बच्चे थे। पेरेंट्स कॾहिं बि सेल्फिश नथा थी सघनि औलाद सां, कॾहिं बि न। पेरेंट्स जो जेको वालदेन जो जेको
प्यार आहे न, उहो प्योर लव आहे उहो. ऐं औलाद कीअं सेल्फिश थी वञे, मतिलबु कैसे औलाद सेल्फिश हो जाती है? औलाद उस वक्त सेल्फिश हो जाती जब एक से ज़्यादा पैसा बाप का, जी, और कुछ नहीं बोलता है. फी ज़माना पैसा. और हम और पिछले बात ज़मानों में मोहब्बतें बोला करती थी, अब मोहब्बतें नहीं बोलती. मगर अंकल पैसा तो आपने भी कमाया ना, अपनी लाइफ में ये कमाया ना, तो आप तो सेल्फिश नहीं हुए. आज जब औलाद कमाती है तो औलाद क्यों सेल्फिश हो जाती है? औलाद अपनी औलाद के लिए सेल्फिश नहीं है. वो अपने लिए है. हाँ, माँ बाप के लिए है कि माँ बाप को बाद में देंगे, अपने बच्चों को पहले देंगे. जो टाइम ज़्यादा से ज़्यादा हम दे सकते हैं बच्चों को, अब वाइफ को, और हम इनको पहले दें. अगर बच गया टाइम तो बाबा को भी दे देंगे, बाप को भी दे देंगे. और बाप तो ये कहता है हमेशा कि ठीक है बेटा, मज़े करो तुम, इसलिए कि हमने तुम्हें पाला ही इसलिए था और पढ़ाया इसलिए था और तरबियत इसलिए दी थी कि आप खुशहाल ज़िंदगी गुजारें. ये उसमें हमारा ये इंटरेस्ट नहीं था कि आप हमें भी खुशहाल बनाएंगे. ये इंटरेस्ट नहीं होता है बच्चों को पालने में. बच्चों को पालने में सिर्फ ये इंटरेस्ट होता है कि आप पढ़ें लिखें, तरबियत हासिल करें, नौकरी हो जाए, शादी हो जाए, बच्चे हो जाए, आप खुशहाल ज़िंदगी गुजारें. ये बाप बच्चों को देता है, लेकिन उसमें वो अपना इंटरेस्ट नहीं देखता कि मुझे इसका रिवार्ड क्या मिलना है. नेवर, कोई भी माँ बाप ऐसा नहीं सोचता. अब ये माँ बाप की किस्मत है सबकी अलग अलग, कि किसी की किस्मत ऐसी होती है कि उसकी औलाद अपने कलेजे से लगा के रखती है, किसी की किस्मत ऐसी होती है कि वो अपने बच्चों को कलेजे से लगा लेते हैं, और जो जिनके कलेजे से ये लगे थे वो भूल जाते. तो अब ये ज़माने की रफ्तार इतनी तेज़ हो गई और टाइम तेज़ी से जाने लगा कि लोग परेशान हैं, और ख़ास तौर से आजकल महंगाई के ज़माने में तो कमर भी टूट गई और मोहब्बतें भी टूट गई. कमर तो उस दौर में भी, जैसे आप लोगों की एजेस हैं या जैसे मेरे वालिद थे, कमर तो उस दौर में मेरा ख्याल है हमारे वालिदैन की भी टूटती है कि जब वो कमाते थे और अच्छी लाइफ दी हमें, अच्छा पढ़ाया, अच्छी एजुकेशन दी, अच्छी तरबियत की. हम तो कभी भी नहीं भूले. हमने तो कभी भी मतलब एक ऊंची आवाज़ में भी अपने वालिदैन से बात नहीं की. हमें तो डर होता था कि अम्मी की जूती आएगी हमारे पास. यही माशरा था ना उस वक्त, यही माशरा था उस वक्त जब आप किसी की कफालत में पल रही थी. उस वक्त औलाद क्या कहती है माँ बाप के लिए कि बाप ऐसा है कि तपती धूप में घना छाया, और माँ बाप के लिए हम एहसानमंद हैं कि उन्होंने हमें पढ़ाया लिखाया, अच्छी तरबियत दी. हम उनके एहसानमंद हैं कि उन्होंने हमें खुशहाल ज़िंदगी गुजारने के काबिल बना दिया. लेकिन अब हम क्या करें, उनके पास ज़्यादा ज़राए होंगे शायद, और वो ज़्यादा ज़राए क्या थे, मोहब्बतें ज़्यादा थी. इसलिए कि बच्चों को पालने के लिए फ़िज़िकल हार्डशिप भी चाहिए, फाइनेंशियल पोजीशन भी चाहिए और ह्यूमन भी चाहिए. अच्छा साविर साहब, मुझे लगता है कि आज जो एक कम्युनिकेशन गैप है बच्चों के बीच में और पेरेंट्स के बीच में, वो एक मोबाइल फ़ोन भी है. बिल्कुल डेफिनेटली, ठीक है ना. हम नहीं मतलब वो बात कर रहे कि मोबाइल फ़ोन बुरा है या मतलब, ठीक है, आज की ज़रूरत है, कम्युनिकेट करने के लिए ज़रूरत है, नॉलेजेबल है अगर अच्छा यूज़ करें उसको तो. लेकिन जो करीबी रिश्ते हैं उनसे हम दूर हो गए. डेफिनेटली आजकल आप किसी भी घराने में जाते हैं तो हर किसी के पास एक मोबाइल फ़ोन होगा, और वो उस फ़ोन की वो ग्लूड हो गया उसके ऊपर. ना वो आदाब, ही इज़ नॉट ग्रीटिंग, ना किसी कम्युनिकेशन भी नहीं हो रही. जब खाना खा रहे उस वक्त भी कोई कम्युनिकेशन या बातचीत नहीं हो रही. तो इस वजह से मोबाइल फ़ोन, हम इसके ग़ुलाम हो गए हैं, हम मोबाइल फ़ोन के ग़ुलाम हो गए हैं. यही बात बिकम दी सही. अच्छा मूंखे यादि आहे असां जीअं घरनि में अंदरि वेंदा हुआसीं, पंहिंजे कमकारनि में हुजूं या ॿाहिरां किथां बि अचूं त घर में दाख़िल थींदे असां सलाम कंदा हुआसीं, अस्सलाम वालेकुम अम्मी, अस्सलाम वालेकुम अबू. अॼु जा ॿार वरी अंग्रेज़ थी विया आहिनि, हैलो डैड, हैलो मॉम, या वरी इहो न बि
त बसि ईंदा ऐं चुपड़ी करे वेही रहंदा, माउ पीउ खे ख़बर ई कोन हूंदी त असांजो औलाद घर में दाख़िल बि थियो आहे। उन वक़्तु त मूंखे चङी तरह यादि आहे त अगरि मां शूट्स ते बि हूंदी हुअसि त अञा मां दरवाज़े खे चाबी ई अञा मस हणंदी हुअसि त अबू थी वेही रहंदो हुयो या अम्मियूं थी वेही रहंदी ऐं रड़कंदा हुआ, आई आहीं? चवंदी मां हा मां आई आहियां, पर तव्हां छो था जाॻो? चए तूं जो ॿाहिरि हूंदीअ रिकॉर्डिंग ते देरि सां ईंदीअ त असां कीअं सुम्हंदासीं। राति राति ताईं इंतज़ारु कंदा हुआ। ठीकु आहे मां न्याणी हुयसि, शायदि इन जे करे वधीक हुननि खे अहसासु थींदो, पर मुंहिंजा भाइर बि जेकॾहिं ॿाहिरि हूंदा हुआ त उन्हनि जो बि ईअं ई इंतज़ारु कंदा हुआ। त अॼु जा पेरेंट्स थोरा, मां चवां थी त थोरा आप लोग बि होश के नाखून ले, होश के नाखून। हाणे उहो वक़्तु न आहे जो असां पंहिंजे ॿारनि खे ईअं ई छॾे ॾियूं। असांखे हींअर तमामु घणो जेको आहे पंहिंजे ॿारनि खे तवजो ॾियणी पवंदी, उन्हनि सां कम्यूनिकेट करिणो पवंदो, ॿार खे विहारे उन खां हाल अहिवाल कयो, उन जे अंदरि मां ॻाल्हियूं कढो। छो जो अॼु जो जेको ॿारु आहे हू दिलि में ॻाल्हियूं थो रखे, हू साम्हूं कोन थो चवे, ऐं हू जॾहिं बर्दाश्त खां हुन खां जॾहिं शयूं ॿाहिरि थी वञनि पोइ उहो ॿारु ब्लास्ट थो थिए, उहो पोइ बदतमीज़ी थो करे पियो। त मुंहिंजे ख़्याल सां त इहे कुझु बि शयूं जेके आहिनि इहे बि वजूहात आहिनि अॼु जे ॿार में की हू माउ पीउ खां परे थो रहे पियो। असां सां गॾु मिठल बाबा बि हिते मौजूदु आहे। अच्छा, हिते ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे त मां तव्हां खां ब्रेक खां पोइ थी ॻाल्हायां। त वक़्तु थियो आहे ब्रेक जो, कारे नमन जो, जल्दी हाज़िर था थियूं। तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। असां सां गॾु हिते मिठल बाबा बि मौजूदु आहे। कीअं आहियो बाबा, ठीकु आहियो? तबियत सही आहे तव्हांजी? तव्हांखे केतिरो अरसो थियो आहे दारुल सुकून में? मूंखे 7 महीना थिया आहिनि। 7 महीना थिया आहिनि। अच्छा, कहिड़ी वजह सां तव्हां आया आहियो? वजह आहे पुटनि जी नाफ़रमानी, गुस्ताखी, दिलि बर्दाश्त थी घर छॾे ॾिनो। अच्छा, घणा ॿार आहिनि तव्हांजा? 3 पुट आहिनि, हिकु न्याणी आहे। हिकिड़ी न्याणी आहे। त तव्हांजा 3 पुट तव्हां सां बदतमीज़ी कंदा आहिनि, नाफ़रमानी? तक़रीबन इहे सम्झो। कहिड़ी ॻाल्हि ते? बसि मामूली ॻाल्हि ते ॼण असां उन्हनि जा कोई छा मतिलबु बोझ हुजूं या का अहिड़ी चीज़ बर्दाश्त न करणु। इन खां पहिरियां तव्हां छा कंदा हुया, नौकिरी वग़ैरह तव्हांजी? मुंहिंजी पोइ मां जैकाबाद जो रहण वारो असल, हाणे शिफ्ट थियो 2011 में। इन ॿारनि जे मुस्तक़बिल जे लाइ, तालीम जे लाइ हिते आयासीं, शिफ्ट थी हिननि खे लिखायो, पढ़ायो, नौकिरियूं वठी ॾिनियूं टेक्सटाइल मिलनि में। तक़रीबन हिकु पुट जी सैलरी 1 लख रुपए खां ज़्यादा आहे या कम बेश। पोइ जॾहिं पीउ जे लाइ पैदा ॻोल्ही कोन्हे। जॾहिं माशाअल्लाह टिनी जी एॾी सुठी पघार आहे, स्टील मिल में जॉब था कनि, त पोइ तव्हां छो बोझ थियो उन्हनि ते? पोइ उहो उन्हनि खे ख़बर हूंदी, पर असां कोन बोझ सम्झियो उन्हनि खे। असां पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो जेको असां माउ पीउ जो फ़र्ज़ु हुयो। उन खां अलावा वरी मुंहिंजी वाइफ जेका आहे उनखे गुर्दा फैल थिया, उनखे मां SI में इहो मजबूरी दाख़िल करायो, पोइ ख़र्चा वधिया। मुंहिंजे करे बि थी सघे थो, उनखे शादियूं करायूं, पंहिंजा औलाद थी विया, पुट धीअ थियूं, उन्हनि जी तरबियत में, उन्हनि जे ख़र्चे अख़राजात में पूरा थी विया। असां कुरान खे छॾे ॾिनो, इहो वजह थी सघे थो। त तव्हांजी ज़ाल हींअर किथे आहे? पुटनि वटां। पुटनि वटां। उहा तव्हां खां सवाइ कीअं वेठी आहे? ख़ुशि आहे हुते? पोइ छा कर, मजबूरी। त माउ खे रखी वेठा आहिनि? जी। माउ खे कुझु बि नथा चवनि? छा चवंदा, उहो अॻे ई बीमार ख़तमु आहे, डायलिसिस जी पेशेंट आहे 2011 खां। अच्छा, पोइ डायलिसिस थिएसि थी? जी जी बिल्कुलु कंटिन्यू। अच्छा, हफ़्ते में 2 दफ़ा। पोइ हींअर तव्हांखे कोन लॻंदो आहे त तव्हां पंहिंजी ज़ाल सां हिन वक़्त में गॾु हुजो? थियणु त ईअं खपे, पर मजबूरी आहे, माली कमज़ोरी आहे, नथो रही सघां। न हाणे जॾहिं मुंहिंजी हैसियत हुई त मां 2019 ताईं केयर कई। हाणे 2019 खां पुटनि जे हवाले थी वई।
मां घर वेझी वियुमि। सही। ऐं हिते तव्हांजी रिहाइश किथे आहे? हिते शाल थी मलीर में। ऐं उहो तव्हांजो जेको घरु आहे किराए जो आहे पंहिंजो आहे? पंहिंजो आहे, मुंहिंजा ई पैसा पिया, उहो मुंहिंजे पुटनि पैसा खणी। ऐं नाले कंहिंजे ते आहे घरु? पुटनि जे नाले ते मां ई करायो, तव्हां ई करायो? मां ई करायो। त असांजी छा ज़िंदगी रही आहे, बसि इहे ई ॼाण हिननि जो घरु, हिननि जो पुटु औलाद तकड़ न कयव? थी सघे त हाणे पछतायूं था तकड़ कयो आहे। थोरी मुंहिंजे ख़्याल में तकड़ जी, करे जी, छॾेव। जी, हींअर जेकॾहिं तव्हांजे नाले ते ई हुजे हा हा त शायदि तव्हांजो शायदि रोब हुजे हा। रोब छा हुजे असांखे न तव्हां चई सघो हा पंहिंजे औलाद खे त तव्हां निकिरो, मां न निकिरंदुमि, मुंहिंजो घरु। हा इहा कोताही मां थी पंहिंजी आहे। ज़ाल खे कोन जी, जी, छॾींदसि। जी। अॼु तव्हां जेको आहे दारुल सुकून में वेठा जी आहियो, हा। अॼु तव्हां पंहिंजे ॿारनि खे आईनो ॾेखारे सघो पिया त वञो पंहिंजो बिल्कुलु, कमायो ऐं पंहिंजो घरु ठाहियो। जी त इहा बि जल्दबाज़ी शायदि असां कयूं था। थी सघे कोताही थी हुजनि असांखो। पर पोइ हींअर तव्हां दारुल सुकून में आहियो त पोइ हिते ख़ुशि आहियो? बसि हिते ख़ुशी त कोन्हे, जेको पंहिंजे घर में ख़ुशी आहे, पर बहरहाल वरी बि इन्हनि जी महिरबानी असांखे रखी वेठा आहिनि चङे इज़त सां एतिराम सां। खाधो पीतो आहे, लटो आहे, कपिड़ो आहे, बढ़िया, बीमारी आहे, सभु अटेंड कनि था। ॿार मिलणु ईंदा आहिनि? न कोन ईंदा आहिनि। सफ़ा न? बिल्कुलु राब्तो बि न? राब्तो फ़ोन ते बि न? कॾहिं मां वेंदो आहे, मुंहिंजे पुटनि जो सिक लॻंदो आहे मिलणु, उहे मूंसां मिलंदा आहिनि। पोइ सही मिलंदा आहिनि? हा, उहो नंढा मासूम आहिनि, उन्हनि खे कहिड़ी ख़बर असांजो पीउ मां छा थो करे। हा इहो त आहे। जी जी ॾोहिटाण जी, पोटाण जेको मूंखे प्यारा आहिनि उहे, ज़ाहिर आहे। उन्हनि खां बग़ैर मां बि रही कोन सघंदो आहियां। ऐं पुट सफ़ा न लेखिन न था? न न न जेको पीउ माउ जो इज़त हूंदो आहे या असां पंहिंजे पीउ माउ जो इज़त कयूं, उहो उन्हनि वटि कोन्हे। अच्छा, जीअं तव्हांजो को भाउ या का भेण कोई वास्ते भाउ हिकिड़ो हुयो, उहो फौजी हुयो। भेणियूं आहिनि, बसि उहे मिलंदियूं आहिनि? हा, हिते त कोन मिलण ईंदियूं आहिनि। फ़ोन कंदियूं आहिनि? फ़ोन बि कोन्हे, राब्तो ई कोन्हे बाबा। को राब्तो न कंहिंसां बि न? न बसि न अल्लाह जे हवाले? अल्लाह जे हवाले। ऐं दारुल सुकून जे दारुल हवाले? सुकून, निमाज़ पढ़ंदा आहियूं, रोज़ा रखंदा आहियूं, इबादत कंदा आहियूं, अल्लाह खे यादि कंदा आहियूं। उहो रहम करे मर्सियूं उनजी दिलि में रहम विझे। बेशक अल्लाह साईं जेको आहे तव्हांजी मुश्किलातूं हल करे। दुआ आहे त तव्हांजी औलाद खे जेको आहे अल्लाह साईं नेक ऐं सालेह करे। अॼु जे दौर में बि औलाद खे नेक सालेह हुजण बि वॾी ॻाल्हि आहे। असां कॾहिं कॾहिं मां सोचींदी आहियां त माउ बि कॾहिं कॾहिं सेल्फिश थी वेंदी आहे, अल्लाह साईं खां दुआऊं घुरंदी आहे त औलाद ॾे, औलाद ॾे, औलाद ॾे। असां इहो कोन चवंदा आहियूं अल्लाह साईं खे त अल्लाह साईं जेकॾहिं औलाद ॾींदो त नेक ऐं सालेह ॾिजो। नेक त हर पीउ माउ दुआ घुरंदो आहे अल्लाह खां, पर उहो नेक थियण बि त वॾी नेमत आहे। अॼुकल्ह त दुआ ई इहा घुरिजे त अल्लाह साईं ॾी औलाद त नेक ऐं सालेह ॾे, घुरियूं अल्लाह जे लाइ, जेका माउ पीउ जी फर्मा बरदार हुजे। जी जी हिकिड़ो पीउ माउ पंहिंजो घरु माउ पीउ हलाईंदो आहे। अॼुकल्ह टे टे ॼणा घर में कमाइनि था बि पूरी कोन्हे। असांजे टाइम में त लखे रुपया कोन हूंदी हुई आमदनी, ईमान हुई असां वटि। असां पंहिंजे ॿारनि खे घर खे ॿारनि खे पालींदा हुआसीं, कोई महिमान वग़ैरह ईंदो उन सां बि अलाह टाइम पास करे सुठो कंदो। हा हा, अॼु ॿ मानी पीउ माउ जे लाइ कोन्हनि। हा हा, उन में बि रिस्क में बि बरकत पइजी वेंदी हुई, बिल्कुलु पइजी वेंदी हुई। ऐं अॼु जे दौर में जेतिरी असां किरकिर था कयूं न, औलाद जेतिरी किरकिर थो करे न माउ पीउ सां, ओतिरी ई बरकत ख़तम थी थिए घरनि मां। इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे। इहा शइ मां नोटिस कई आहे। जेतिरी असां किरकिर था कयूं न, जेतिरी बि असां किरकिर था कयूं पंहिंजे माउ पीउ सां या ॿियनि शयुनि ते, जेतिरो बि असां किरकिर था कयूं, ओतिरी ई असांजे रिस्क मां बरकत निकिरंदी थी वञे पई। असांखे पंहिंजो जेको आहे न, असांखे उहा ई पूरत कोन थी थिए पई। त मुंहिंजी औलाद जेको 4 ई 3 पुट हिकु न्याणी आहे, सभु आगा खान जा मेंबर आहिनि। माशाअल्लाह। मां कोई कमु बेच थींदो त मां डायरेक्ट हिते ईंदुमि आगा खान, उन्हनि जो इलाजु कराईंदुमि। हिकु दफ़े मां पाण बीमार थी पियुमि, बुखार थी वियो, तबियत ठीकु न हुई। पुटु मुंहिंजो आयो, हुनजे हथ में पेनाडोल जी पतो हुयो। मूं ॾिठो, नो खे चयो बाबा मुंहिंजी तबियत सही न आहे, हिकिड़ी गोरी मूंखे ॾे। कोन्हनि। पुटु मुंहिंजो अंदरि वेठो ॿुधे पियो मुंहिंजी ॻाल्हियूं, ॾिठो अंदरि वेठ के चई बाबा कोन्हे गोरी। छा 20-30-40 रुपए जी पतो गोरी हिकिड़ी। अॼुकल्ह जी ईमानी आहे। असां पंहिंजे पीउ माउ खे 3 हज कराया। माशाअल्लाह।
प्रभु अॼु चाले अलाह वटां। सबर जो फल न मिठो हूंदो अथव, बसि सबर कई कयो, वेठा अलाह आहिनि साईं बाबा। तव्हांखे अजर ॾींदो हिन जो। वरी बि हिन टाइम ते बि उन्हनि जे लाइ दुआ दिलि ही में आहे, बदुआ न थी निकिरे। दुआ ही आहे, इहा ई ॻाल्हि आहे न त माउ पीउ कहिड़े बि हाल में जी, हुजनि, जी। हर हाल में जेको आहे न उहो पंहिंजे औलाद खे दुआ ही ॾियनि था, उहो बिल्कुलु। कॾहिं बि बददुआ कोन था ॾियनि। हिते हिकिड़ी शइ मां पढ़णु चाहींदसि, कंहिं टाइम में अबू लिखी हुई ऐं मां उहा पाण वटि अॼु कॉपी करे आई आहियां। ज़ाहिर आहे फादर्स डे आहे त मूंखे बि पंहिंजो पीउ यादि अचे थो, मां बि उन सां उन जूं कुझु शयूं शेयर करणु चाहींदसि। अलाए कहिड़े हाल में, अलाए छा सोचे करे हिन इहा शइ लिखी हुई, ऐं ज़ाहिर आहे हे बि कंहिंजो चयल आहे ऐं अबू उहो लिखियो हुयो। आहे उर्दू में, मां हिनखे उर्दू में ही पढ़ंदमि। मैं बाप हूँ मैंने सपने बेचे हैं, मैं बाप हूँ मैंने सपने बेचे हैं, मैं वो हूँ जिसने अजाब झेले हैं, तो आप लोगों ने चैन पाया है। मुझे जो बदले में मिल रहा है, सिला ही क्या है, इनाम ही क्या है, मेरा बताओ मुकाम क्या है। कभी सुनो मुझसे लाडलो तुम, कभी सुनो मुझसे लाडलो तुम, मेरा फसाना मेरी कहानी। कभी तो पूछो कहाँ गई है मेरी वो रंगों भरी जवानी, तो याद रखना सारी तुम्हारी खातिर तुम्हारे बचपन पे वार दी। तुम्हें मैं पहले जवान कर लूँ, तुम्हें मैं पहले जवान कर लूँ, ये करते करते गुजार दी। गुजर गई है तो सोचता हूँ गुजर रही है, गुजर गई है तो सोचता हूँ गुजर रही है, तो शाम क्या है मेरा बताओ मकाम क्या है। वंडरफुल। तो सर ये बताइए कि वालिदैन मकाम क्या है। देखिए, एक फिलोसफर ने कहा है कि दुनिया का सबसे बड़ा मर्द बच्चों का बाप होता है, सुपर हीरो। और वो बच्चों का बाप जिसने बच्चे अपने जोश और वलवले के साथ पाले, जितनी एनर्जी थी वो दी, जितना फाइनेंस था वो खर्च किया, और जितना प्यार था वो दिया, और बच्चों को जवान करने में बूढ़ा हो गया। 65 साल की उम्र हो गई तो समझिए कि 90,000 आवर्स उसने काम कर दिया, और बच्चों की शादियां कर दी, बच्चों के बच्चे हो गए। यही उसकी कामयाबी का राज है, यही अचीवमेंट है उसका, कि जिसके उसने ख्वाब देखे थे, बस उसको यही तो चाहिए था। वो खुशहाल है, बस अच्छी बात है, यही उसकी कामयाबी है। अब बाप का क्या हाल हुआ ये बच्चे जाने और अल्लाह जाने। आपको कितना टाइम हो गया दारुल सुकून में। 4 इयर्स। 4 इयर्स। तो आप क्यों आए थे यहाँ। वो मेरा एक ऑपरेशन हुआ था, उस ऑपरेशन के सिलसिले में मेरा वो बेड सोर था, और बेड सोर की सर्जरी के बाद में सर्जन ने कहा कि दवाएं हम देंगे, लेकिन ये कि इनको मेल नर्स की ज़रूरत है जो दवाएं वगैरह लगाए। और यहाँ जो हॉस्पिटल है दारुल सेहत था हॉस्पिटल, मुझे याद आया अब। दारुल सेहत एक्सपेंसिव हॉस्पिटल है, और इनको 4-6 महीने लगेंगे सही होने में तकरीबन, तो आप अफोर्ड नहीं कर सकेंगे, आप घर ले जाइए इनको। लिहाजा बच्चों के पास कोई चॉइस नहीं थी, लेकिन अब वो ये सोचते थे कि घर पे ऐसा कौन मर्द है कि जो इनकी तीमारदारी करेगा। एक बेटा है, वो तो ऑफिस चला जाता है। लिहाजा जब तक हम घर पे पड़े रहे तो उन्होंने हमारे एक केयर टेकर का इंतज़ाम कर दिया था, जो हमें आके सुबह नहलाना धुलाना सफाई करना ये सारा कुछ करता था। लेकिन उसके बाद जब ऑपरेशन हो गया तो उनके पास इतना टाइम नहीं था कि उसको इतना एंगेज रखते। वो दारुल सुकून हमें लिया है। अब दारुल सुकून में जब हम आए तो हमें यहाँ मेल मिले जो हमारी केयर टेकिंग की, उन्होंने दवाएं वगैरह लगाई। सर्जन ने कहा था कि आप इनकी दवाएं लगाएं और रोज़ मुझे पिक्चर उतार के दिखाएं, मुझे भेजें आप, और मैं देखूंगा कि डेवलपमेंट हो रहा है या नहीं हो रहा है। फिर बीच में वो देखने के लिए भी आए, उनकी बड़ी मेहरबानी है, मैं शुक्र अदा करता हूँ कि वो देखने के लिए भी आए, और उन्होंने कहा कि ठीक है। वो मेल केयर जो था
वो उनका नाम अमन भाई है, जो आज तक मेरी खिदमत में है और एज ए फ्रेंड हम अब हैं। और जितने भी मेल केयर हमारे यहाँ वो सब मेरे फ्रेंड हैं, उनके साथ मेरा दिल लगता है और वो मेरे साथ फ्री हैं बिल्कुल। लेकिन अब ये सारी फ्रीनेस मुझे खा गई कि अब मैं यहीं रहूं, घर जाके तो मुझे नहीं मिलेगी ये फ्रीनेस, और ना इतना टाइम कोई देने वाला होगा। इसलिए कि बुढ़ापे के अंदर लोनलीनेस जो है वही सबसे बड़ी बीमारी है। और मैंने तो ज़िंदगी बाहर गुजारी है, मैं बहुत सोशल रहा हूँ और अमेरिकन्स के साथ रहने से बहुत कुछ सीखा है जो पाकिस्तान में नहीं सिखाते। तो मुझे तो वहाँ अमेरिकन्स वंडरफुल बॉय ऑफ कराची कहा करते थे। अब वो वहाँ से सीखने के बाद सारी चीज़ें जब कराची आए तो कराची तो ऐसा लगता था बस जैसे किसी देहात में आ गए। लेकिन यहाँ पर भी आकर के मैंने जॉब किया, मैं यहाँ भी आकर HR मैनेजर लगा एक ग्रुप ऑफ कंपनीज़ में। लेकिन उस एक्सीडेंट के बाद में उन्होंने कहा कि या तो आप ऑपरेशन करा लें। वो सुबह मैं स्ट्रेस हो गया था तो मेरे मोहरों में गैप आ गया था, उसकी वजह से मेरे कमर में दर्द होता था। तो वो हॉस्पिटल था आगा खान और सर्जन थे गौहर। तो उन्होंने कहा कि इसका इलाज तो सीरियस ऑपरेशन है और सीरियस ऑपरेशन की कोई गारंटी नहीं होती है कि आप सही हो जाएंगे या इससे ख़राब हो जाएंगे आप। तो आप सोच लीजिए, अगर आप तैयार हैं तो हम ऑपरेशन तो कोई बात नहीं हमारे लिए। तो उस वक्त तो हमारी बीवी ज़िंदा थी, उन्होंने कहा नहीं हम तो ऑपरेशन नहीं कराएंगे। बेटा हमारा जॉब पे चढ़ चुके थे, बेटे ने कहा नहीं फादर अब मैं आपको अफोर्ड करूँगा, आप घर बैठ जाइए। लिहाजा हम घर बैठ गए। अब घर बैठ गए तो अब उन्होंने कहा कि आप घर पे फ्री ऑफ टेंशन रहें, कोई ऐसी चीज़ भारी ना उठाएं, ये ना करें वो करें, और अगर टहले भी तो बस थोड़ा बहुत। और उस टहलने के लिए हम सुबह को नाश्ता करके सुबह सवेरे ज़रा रोड पे निकलते थे तो ज़रा सफाई वफाई होती थी। तो एक दफ़ा हम रोड पे जा रहे थे तो हमारे पास एक आदमी आके रुका कि भाई साहब। मैं रुक गया, मैंने कहा जी। कहने लगे यहाँ कोई मोहम्मद शाह आप जानते हैं? मैंने कहा भाई मैं तो मोहम्मद शाह को नहीं जानता। इतनी देर में एक कार मेरे पास आके रुक गई और उसमें से एक 6 फुटा आदमी उसमें से निकला, बाहर आया कि क्या बात है, मैं हूँ मोहम्मद शाह। क्या बात है? कि मेरा बच्चा अगवा हो गया, मुझे सिमत बताइए आप। कहना अच्छा बैठ गाड़ी में, मत आऊँगा मैं तुझे। मुझसे भी कहा आप भी बैठिए। मैंने कहा भाई मुझे क्यों बिठाते हैं आप? मैंने कहा वॉक करने के लिए निकला था यहाँ पे, आप कह रहे हैं मेरी गाड़ी में बैठिए। मैंने कहा मैं तो नहीं बैठता हूँ। कि नहीं आप बैठिए। उन्होंने मेरी तरफ को आंखें निकाली तो मैंने कहा ये आंखें निकाल रहा है, गन भी निकाल सकता है। लिहाजा मैं शराफत से बैठ गया और पिछली सीट पे उन्होंने मुझे बीच में बिठा लिया, इधर भी एक आदमी इधर भी एक आदमी। और फिर उन्होंने मोहम्मद शाह ने कहा, जो ड्राइवर की सीट के आगे बैठा हुआ था, कि फलाने तेरे पास कितने पैसे हैं? कि यही कोई 5,000 होंगे, ला मुझे दे, मैं तुझे डबल करके दूंगा। मैं समझ गया, मैंने कहा भाई जाफ़र साहब आज आप गिरफ्त में आ गए जो ज़िंदगी में कभी नहीं आए आप। मैं सुनता रहा। बराबर वाले से पूछा तेरे पास कितने भाई? उन्होंने कहा मेरे पास तो प्राइस बॉन्ड है। कि कितने गए? कि यही 1 लाख के होंगे तकरीबन, जा घर से मंगवा के दे मुझे और मैं तुझे डबल करके दूँगा। और साहब आप भी तो माशाल्लाह लगते हैं मुझे, आपकी जेब में कितने पैसे हैं? मैंने कहा यार मैं तो टहलने के लिए निकला हूँ यहाँ पे और मेरे पास तो पैसे नहीं है, 100-200 शायद जेब में पड़े हो। कहने क्या नाम है आपका? मैंने कहा इसने मोहम्मद शाह कहा है, कोई दहलाने वाला नाम दिया है इसने। मैंने कहा मेरा नाम जाफ़र शाह है। तो उसने मेरी तरफ देखा, आप जाफ़र शाह हैं? मैंने कहा जी। अच्छा गाड़ी चल रही है? फिर उसने कहा ड्राइवर साइड लगाओ गाड़ी। तो वहाँ पे एक KFC का वो था, तो वहाँ पे कुछ पौधे वौधे भी लगे हुए थे। तो उससे जो ड्राइवर के बराबर में बैठा हुआ था उससे कहा जा यार वहाँ से एक पत्ता तोड़ के लेके आ। वो उतरा और जा कर के एक पत्ता तोड़ के ले आया। कहने लगे जब तू पत्ता तोड़ रहा था तो तूने कोई आवाज़ सुनी? कि हाँ सुनी आवाज़। कि क्या आवाज़ से आ रही थी? सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अच्छा बैठ जा, चलाओ गाड़ी चलाओ।
अब मैंने कहा यार ये मुझे किसी कमरे में ले जाके बंद कर देगा या टेलीफोन करवाएगा, घर से किसी को बुलवाएगा, और मैं खौफ के आलम में बैठा हुआ हूँ बिल्कुल साकित। अल्लाह ने उसके दिल में रहम डाला है, पता नहीं क्या हुआ। उसने कहा साहब आप उतर जाइए, गाड़ी लगा गई। उसने मुझे उतार दिया। मैंने कहा या अल्लाह तेरा शुक्र है। सही सलामत वापस आ गए। तो ऐसी ऐसी भी चीज़ें गुजरी कि कराची में आने के बाद, सही। और यहीं से वो बर्बादी शुरू हो गई। फिर कोविड-19 आ गया, और फिर बेड सोर हो गया, और फिर एक ऑपरेशन से बचे थे मगर इस ऑपरेशन में फंस गए, और फिर दारुल सुकून इनकी खिदमत में आ गए सब। अब कैसी तबीयत है इनकी? अब माशाल्लाह बिल्कुल फिट हैं, चलते अब फिरते देखने हैं। वाले मुझसे कहते हैं आप तो जो आते हैं इंटरव्यू लेने वाले, सबका सवाल ये होता है कि माशाल्लाह आप तो फिट हैं, घर क्यों नहीं जाते? मैंने कहा भाई घर जाके क्या करूँगा, जो फैसिलिटीज़ मुझे यहाँ हैं, यहाँ मुझे फिजियोथेरेपी चाहिए रोज़, यहाँ मुझे एक्टिविटीज़ चाहिए रोज़। आप लोग मुझसे मिलने आते हैं, विजिट आते नहीं हैं। तो आपका बेटा तो माशाल्लाह अच्छा खासा कमाता होगा ना, हाँ माशाल्लाह। तो फिर क्यों ये सारी चीज़ें आपके लिए घर पे क्यों नहीं प्रोवाइड कर सकता? नहीं अब देखें ना, घर में तो फिजियोथेरेपी नहीं हो सकती ना, क्यों नहीं हो सकती? हो सकती। इट्स वेरी एक्सपेंसिव। नो इट्स नॉट। आई थिंक फॉर द चिल्ड्रन इट्स नॉट। नहीं फिर उसके अलावा फिर टाइम भी तो चाहिए ना, टाइम इज़ मनी। एग्जैक्टली, टाइम इज हाँ मनी। ये उनके लिए है, लेकिन मेरे लिए तो नहीं है। मेरे लिए तो मुझे जो टाइम पास कराना होता है वो होना चाहिए, जो आपको attitude- एंटरटेन करे, जो आपसे बात attitude- अब करे। यहाँ पर एंटरटेनमेंट के इतने मौके मिलते हैं इनको, जैसे ये कोई डोनर आ गया, इनको कहें यार 10-15-20 लोग ले आए इस मॉल में या इस रेस्टोरेंट में, या Activity, ये- एक्टिविटीज़ हैं, क्रिकेट खेलने भी जाते हैं। हाँ, चलें आपसे मैं बातें करूंगी, लेकिन अभी ब्रेक का वक्त हुआ है। ब्रेक के Okay, बाद sure. मज़ीद बातें करते हैं। जी व्यूअर्स, आई होप त तव्हां एंजॉय कंदा हूंदा शो खे, ऐं वक्त थियो आहे ब्रेक जो। जल्दी हाज़िर था थियो। रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम, आ 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 रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम। ॿीहर तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में। मिठल बाबा, तव्हां इहो ॿुधायो त हिन ईद ते तव्हां घर वियो? न कोन वियो। सफ़ा न, दिलि बि न चई? छा कजे, मजबूरी। ॿारनि जाते इज़त कोन थिए कीअं वञे? सॼी ज़िंदगी जिन्हनि खे पालियो, ताते पंहिंजो रत उन्हनि खे पघर करे वहायो, उहो सिलो ईंदी आहिनि त पोइ ॾुख थींदी आहे। पोइ बर्दाश्त खां बि ॿाहिरि आहे। बसि ख़ामोश थी वेही रहंदो आहियां। कॾहिं घर विया हुयो आख़िरी दफ़ो? व्यंजन थींदो आहे, पोटल जे करे वेंदो आहियां उन्हनि सां मिलणु। उन्हनि जी सिक लॻंदी आहे, मां बि उन्हनि खे प्यार, मां उन्हनि खे झलींदी आहे घणो करे। मूंखे परे खां ॾिसंदा आहिनि, रुकंदा आहिनि? रोअणु शुरू कंदा आहिनि। मां पोइ वेही रहंदो आहे, कोई हेॾो प्यार आहिनि। 4 पुट आहिनि, माशाल्लाह। सभु प्यार कंदा आहिनि, मूंखे बि प्यार आहिनि। बसि अलाह यादि ॾिए उन्हनि खे। आमीन आमीन। उन्हनि जे पीउ माउ खे सम्झ मासूम अकल ॿार ॾे। आहिनि, हा मासूम ॿार आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त मक़फ़ात ते अमल बि अथव। बसि उहा जेकॾहिं असां अॼु तव्हांजी औलाद तव्हां सां नाफ़रमानी करे थी न, त सुभाणे इहा इहा ई त अलाह औलाद जो फरमान आहे। उन्हनि सां बि बिल्कुलु बिल्कुलु नाफ़रमानी अलाह जो कंदी। फरमान आहे। इहो अलाह जो फरमान आहे, इहो बदिलो मिलंदो आहे। बसि पोइ असां त नथा चई सघूं, असांजो औलाद आहे, उहो मसो क़ादिर आहे, उहो हर चीज़ ॾिसे थो। असांजी दिलि को बदुआ कोन निकिरंदी आहे। ज़ाहिर आहे न साम्हूं माउ पीउ बदुआ ॾींदा आहिनि, पर जॾहिं हिन दुनिया मां हली था वञनि, बसि क़ब्र मां बि हो तव्हांखे दुआऊं था ॾियनि। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। माउ पीउ कॾहिं बि पंहिंजी औलाद खे बदुआ न ॾींदो आहे, पर औलाद खे बि खपे त हो पंहिंजे माउ पीउ जी इज़त करे। बसि पोइ हाणे उहो उन्हनि जी मर्ज़ी अमल आहे, आहे। ज़ोर ज़बरदस्ती नथी न करे आहे, सघिजे। नथो करे हाणे सघिजे। नंढड़ा त आहिनि कोन जो जी, दड़को जी, ॾिजनि, जी, मार न, न, मार न, ॾिजनि। न, न,
अॼुकल्ह असांजे माहौल में सिंध में तो विढ़ण में पीउ मां सां देरि बि कोन कंदा आहिनि, बसि इज़त बचाए निकिता हूं। मां सिंध गवर्नमेंट जो थोराइतो आहे, उन हे इदारो मुंहिंजो कोन ॾिठल हुयो, अच्छा और ख़ासि कर मीर तारिक अली टालपुर साहब मिनिस्टर, उन मूंखे हिते इन इदारे में एडजस्ट करायो। सही उहे आयासीं त हे महिरबानी मिलिया असांखे। ख़ासि करे मां हिकिड़े शख़्सियत जो तारीफ़ कंदुमि, सिस्टर फज़ीलत। असांखां एज में नंढी हुई पर असां उनखे माउ जो दर्जो ॾींदा हुआसीं। माशाल्लाह माशाल्लाह। उनखे हर ॼाण, हर तजुर्बो, हर चीज़ केरु हूंदो, कंहिंखे केतिरी ज़रूरत आहे, कंहिंखे कहिड़ी ज़रूरत आहे, कंहिंखे चॉइस छा आहे, वॾी तजुर्बो रखंदी हुई, वॾी। असां बि उनखे पंहिंजे माउ जो दर्जो ॾींदा हुआसीं। माशाल्लाह माशाल्लाह, सुठी ॻाल्हि आहे। जी, जाते बि रहे ख़ुशि रहे। आमीन आमीन आमीन, अल्लाह से खुश रखे सबने के। जाफर अंकल, आपसे मैं गाना सुनूंगी। अच्छा, मैंने सुना है कि आप गाना बहुत अच्छा गाते हैं। हाँ गाता तो हूँ, मगर सुनने वाला अगर शौक से सुनता है हाँ, तो हम सुनाता हूँ, सुनेंगे ना, वैसे क्यों नहीं नहीं सुनाता। सुनेंगे। देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाहों में हैं गुल खिले हुए। देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाहों में हैं गुल खिले हुए। ये गिला है आपकी निगाहों से, फूल भी हो दरमियाँ तो फासले हुए। देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाहों में हैं गुल खिले हुए। मेरी आवाज़ में घुले खुशबू तेरी, ये तेरे प्यार की है जादूगरी। तेरी आवाज़ है हवाओं में, प्यार का रंग है फिजाओं में। दिल की धड़कनों में घुले गीत हैं तेरे, क्या कहूँ कि शर्म से हैं लब सिले हुए। देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाहों में हैं गुल खिले हुए। थैंक यू। वाह 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 वाह। आपने अपनी वाइफ को कभी गाना सुनाया था? बहुत गाने सुनाए थे। हाँ वाह वाह। फिर वो आपसे इंस्पायर होती थी? हाँ, और शायद मेरे ख्याल में इसी सिलसिले में शादी भी हो गई। अच्छा, गाने सुना सुना के। लव मैरिज थी आपकी? मैं दुबई में होता था, वो कराची में होती थी। ओहो, शादी से पहले। अच्छा। तो मैं गाने सुनाया करता था टेलीफोन के ऊपर। अच्छा, ये लॉन्ग डिस्टेंस मोहब्बत जो होती है ना, ये बड़ी खतरनाक होती है वैसे ऑनलाइन। वाह 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 वाह। तो फिर इसी तरह मोहब्बत हुई और शादी भी हो गई। शादी भी हुई और अलग अलग भी हो गए। जब आपकी वाइफ की डेथ हुई तो आपको नहीं पता था? नहीं पता था, और जब पता चला तो वो कब्रिस्तान में दफन भी हो चुकी थी, और 6 महीने के बाद मुझे पता चला। एक साथी जिसके साथ आपका इतना तवील रिश्ता, साथ रहे, मियाँ बीवी एक दूसरे का लिबास होते हैं, कोई चीज़ एक दूसरे से नहीं छिपाते, एकदम से यूँ अलग हो जाए और आपको अचानक पता चले, क्या उस वक्त आपकी कैफियत? हाँ, वो फीलिंग्स जो होती हैं वो एक धक्का सा लगता है, अचानक होता है वो सारा कुछ, और वो बर्दाश्त करना पड़ता है बच्चों की खातिर। इसलिए कि बच्चे छोटे होते हैं और उसमें माँ बाप जुटे होते हैं दोनों, वो अपना पार्ट अदा कर रहा होता है और दूसरा अपना पार्ट अदा करता हो, लेकिन बीच में अगर कभी अंधेरा आ गया तो फिर उसको दोनों कोऑर्डिनेट करके, कोऑपरेट करके किसी भी तरीके से क्रॉस कर लेते हैं। अच्छा, बच्चों को ये स्ट्रगल नहीं पता लगती ना, कि स्ट्रगल होती कि आजकल की जनरेशन नहीं जानती। हमने उस ज़माने में स्ट्रगल की है जब पाकिस्तान में कुछ नहीं था। आज से 50 साल पहले क्या था पाकिस्तान में, 60-70 साल पहले क्या था। तो उस ज़माने में जो लोग बाहर गए वो तो ठीक किया उन्होंने बाकायदा यहाँ पैसे भेजे और खुशहाली आई यहाँ।
लेकिन अब माशाल्लाह पाकिस्तान गरीब नहीं है, पाकिस्तान मालदार है। लेकिन अब जो लोग बाहर जा रहे हैं पढ़ लिख करके, हैं, अच्छे अच्छे इंजीनियर बाहर जा रहे हैं, अच्छे अच्छे डॉक्टर बाहर जा रहे हैं, दैट इज़ रॉन्ग। उनको नहीं चाहिए बाहर जाना, उनको यहीं जमाना चाहिए। इसलिए कि जो दरख्त आप यहाँ लगाएंगे आप उसकी छाँव में बैठ सकेंगे। परदेश में जो भी दरख्त लगाएंगे आप, उसकी छाँव आपको नहीं मिलेगी। सही बात है, हकीकत बात है। आपने इनके बेटे से बात की है? करते रहते हैं टेलीफोन पे उनको मेरी बात काउंसिल होती है। करते हैं आप? काउंसलिंग यही होती है कि, लेकिन बात यही है कि ये खुद नहीं जाना चाहते? तालियां दोनों हाथों से हाँ, बजती हैं ये जी। खुद तो नहीं जाना चाहते, वो चूंकि तो यहाँ ज़्यादा कंफर्टेबल हैं, ज़्यादा हैप्पी हैं, इनके कोलीग्स, इनके वैसे ये कि वो मेरी सारी ज़रूरतें पूरी करते हैं, जी। दवा दारू कपड़े ये वो मिलना जुलना वो सब कुछ है। तो मैं कोई गिला नहीं है, मुझे कोई ख़ास गिला नहीं है। लेकिन आप अकेलेपन से डरते हैं? बस हाँ, लोनलीनेस, लोनलीनेस। इनको यहाँ आपकी कंपनी मिल बेटियां? जाती है। बेटियां अपने अपने घरों में खुश हैं। वो अगर आप घर जाएं और बेटियां आपके पास आए मिलने आती? सुबह शाम? नहीं, सुबह शाम नहीं। सुबह एक आए, शाम में दूसरी आए? हफ्ते में कभी आती थी, लेकिन अब जब से उनकी बेटियां बड़ी हुई हैं, वो मास्टर्स कर रही हैं, कोई एनडी यूनिवर्सिटी में है, कोई कराची यूनिवर्सिटी में है, तो बच्चों को पढ़ाना और उनको ले जाना और लाना ये बड़ी मुशक्क़त है आजकल सबसे ज़्यादा, ट्रांसपोर्टेशन। तो इसका मतलब हम अपने औलाद के चक्कर में अपने माँ बाप को भूल जाएंगे? मेरे ख्याल में मोहब्बत बढ़ जाती है। नहीं बटनी चाहिए। अब औलाद की अपनी जगह है, माँ बाप की अपनी जगह है। हाँ, वो ठीक है। अब हमारी यानी जो रेस्पेक्ट है वो 100% है वहाँ पर, उसमें कोई कमी नहीं है। और उनकी तरफ से ये नहीं है कि आप घर नहीं आए, वो आए। अभी कल परसों आया था मेरा बेटा, तो कह रहा था पापा अंडरग्राउंड ब्रेक डाउन हुआ है, कोई 2.5 दिन के बाद इलेक्ट्रिसिटी आई है घर के। तो ऐसे ऐसे हादसा कराची के लिए कोई नए तो नहीं है। मैं जब रहता था मेरे सामने भी ऐसा होता था कि अगर बाढ़ आ गई है तो पानी नहीं निकल रहा है, लाइट भी चली गई और गैस भी चली गई। तो वो मुसीबतें कवरेबल तो हैं, लेकिन मुश्किलात तो हैं। नहीं, वो बात ठीक है आपकी, लेकिन खैर अल्लाह तौफीक दे और हिदायत दे सबको। हिदायत दे, नेक हिदायत दे। अच्छा साविर साहब, आप ये बताइए कि आप कौन कौन सी और एक्टिविटीज़ करवा रहे हैं ओल्ड एज होम में सीनियर सिटीजन्स को? सीनियर सिटीजन्स का जो लोनलीनेस की जो बात की इन्होंने, हम इनको सिटी टूर्स भी करवाते हैं। सिटी अच्छा। टूर्स के अलावा इनको सिंध गवर्नमेंट और सिंध टूरिज़म डेवलपमेंट की तरफ से हमें इनको किंजर झील भी लेकर अरे गए, वाह वाह। ठट्टा बम्बोर भी लेकर गए हैं। तो इन्होंने वो माखली की टूम्स भी कलरी- देखे, कलरी कलरी लेक झील। भी गए। तो ये इस तरह की एक्टिविटीज़ और डिफरेंट आउटिंग्स इनको कराते हैं ताकि इनका जहन जो है ना फ्रेश रहे। डिप्रेशन में ना जाए। सीसाइड भी लेके जी हाँ, जाते हैं, सीसाइड भी जाते सीसाइड हैं। भी लेके जाते और हैं। फिर ये कि हमें माशाल्लाह माशाल्लाह, मैं तो उन लोगों को अप्रिशिएट करूंगा जैसे लाल किला वाले हैं। उन्होंने इनको उन्होंने invite कहा करते जितने हैं। भी आ सकते हैं आ जाएं, खाना खाएं। वाह, फिर क्या खाया आपने? आप यकीन करेंगे 52 डिशेस थी। तो 52 डिशेस में से आपने क्या खाया? आप क्या खाएंगे और क्या चखेंगे? चखने तो में ही खाया पेट भर होगा, जाएगा। कुछ तो खाया होगा। हत्ता के गोलगप्पे भी थे, आए है। दही बड़ी भी तो थी। गोलगप्पे पसंद है आपको? हाँ, लेकिन उसका पानी बहुत खट्टा होता है, वो मुझसे तो ये तो बड़ा मजेदार होता है ना। इमली का पानी मेरे अब्बा तो बड़े शौक से जवानी में पीते थे। पिया करते थे, लेकिन हाँ, अब नहीं। देखा। तो आपको वैसे पसंद क्या है खाने में? देखें, मैंने अभी हाल में ये जवाब दे के मैं पछता रहा हूँ। अच्छा। हुआ क्या, अभी ईद से कोई 4 दिन पहले एनईडी यूनिवर्सिटी के स्टूडेंट्स आए हुए थे, लड़के लड़कियां बहुत सारी थी। उसमें से मेरी शायरी गाने वाने ये सब हुए, तो उसमें से एक लड़की ने मेरा इंटरव्यू लिया और ऐसी बातों बातों में पूछने लगी कि आपको खाने में क्या पसंद है। और मैंने कहा आप कुकिंग करती हैं? हाँ, मैं कुकिंग करती हूँ। मैंने कहा हमारे यहाँ तो रिवायती खाने हैं जो हम खाते हैं, कोफ्ते हैं, पसंदे हैं, निहारी है, बिरयानी है, शामी कबाब हैं। कहने लगे अच्छा। खैर बात ख़त्म हो गई। वो 2 दिन के बाद में डोमिनिक साहब को लेकर के दोपहर 3 बजे मैं सोया हुआ था, खटखटाया, जाफ़र अंकल आपके मेहमान आए। देखा तो वो लड़की खड़ी हुई थी हैं, और वो मेरे लिए मालूम है क्या बना के लाई थी? चिकन कढ़ाई वाह और कोफ्ते। अच्छा।
माशाल्लाह। मैंने कहा यार ये तो मैंने इसलिए नहीं कहा था, मैंने कहा दारुल सुकून वाले ये समझेंगे कि आप फरमाइशें करते हैं। मैंने कहा भाई ये नहीं चाहिए। कहने लगे नहीं ये तो मैं मोहब्बतें हैं। वायदा नहीं किया, मैंने आपसे आने का वायदा ज़रूर किया था कि मैं आपसे मिलूंगी दोबारा, लेकिन मैंने कहा ये तो ठीक नहीं है आपको। कहने लगे नहीं ये तो ये डोमिनिक साहब खड़े हुए हैं तो इनकी इजाज़त से आई हूँ मैं। मैंने कहा खैर शुक्रिया, बहुत देर नहीं, तक बैठे ये तो रहे। मोहब्बत है। हाँ, और फिर एक बात और कि मैं कोयटा जा रही हूँ, अच्छा। वापसी में मिलूंगी आके। मैंने कहा भाई खुदा के लिए वहाँ से कुछ नहीं है। सही। अच्छा, जैसे कोई आता है इनसे मिलने या कोई ऐसी चीज़ लेकर आता है तो फिर ये सब आप अलाउ करते हैं? देखें ये थोड़ा सा कंट्रोल होता है क्योंकि ज़ाहिर है इन्होंने जैसे कहा इनके डाइट्स भी हैं, दवाइयों पे भी हम कंट्रोल plans रखते भी हैं। होते टाइम पे होंगे, इनके नर्सिंग स्टाफ इनको दवाइयाँ देता है, इनके डाइट के ऊपर अभी न्यूट्रिशनिस्ट इनकी डाइट्स के ऊपर बड़ा Yeah. तवज्जो दे रहे हैं। आज जी, तो ये डोमेडिकल थोड़ा कॉलेज सा का प्रोटीन्स के ऊपर कुछ जो है वो प्रोटीन इंटेक ज़्यादा होती है, कुछ के कार्बोहाइड्रेट्स कम करते हैं, तो वो सारा कंट्रोल होता है। तो इस तरह मिलने मिलाने आ जाए, लेकिन ये फिर थोड़ा सा इनके ऊपर नज़र रखनी पड़ती है। नजर रखनी पड़ती है। फिर अंकल जैसे जो नॉटी होते हैं ना, तो फिर वो मसाले वाली सारी जी, चीजें भी जी। खा लेते हैं। नहीं तो आइंदा से मैं जैसे आप पूछ रही हैं तो मैं बताऊंगा ही नहीं। नहीं, अब तो मुझे इसीलिए पता तो चल मैंने ये गया। जिक्र किया है। अब मैं बताऊंगा नहीं किसी को। अब तो मुझे पता चल अब गया। मैं ये कहूंगा मुझे घास पसंद है। कल कोई घास ना लेकर आ जाए फिर। अच्छा, आप शेर व शायरी भी करते हैं? हाँ, कुछ सुनाइए ना फिर हमें। हजारों साल नरगिस रोती है अपनी बेनूरी पे। हजारों साल नरगिस रोती है अपनी बेनूरी पे, बड़ी मुश्किल से पैदा होता है सुखनवर। बड़ी मुश्किल से पैदा होता है चमन में सुखनवर। बड़ी मुश्किल से पैदा होता है चमन में सुखनवर। नहीं, बड़ी मुश्किल से पैदा होता है सुखनवर चमन में। वाह, सही। और दूसरा शेर एक अल्लामा इकबाल का है, वो भी इनका ही है। अल्लामा इकबाल कहते हैं कि अल्लाह बंदे से किस तरह से मुखातिब होता है। अल्लाह कहता है बंदे से कि तूने बिजनेस करनी तो मेरे साथ कर, सही बात है। तो एक खर्च करेगा मैं 70 दूंगा तुझे, सही बात है। तो तू मुझे दिखा कि तू कैसा पार्टनर बनना चाहता है। तो अल्लाह ताला कहता है तेरे इश्क की इंतहा चाहता हूँ, तेरे इश्क की इंतहा चाहता हूँ, मेरी सादगी देख मैं क्या चाहता हूँ, जबरदस्त। मेरी सादगी देख सितारों से आगे जहाँ और भी हैं, सितारों से आगे जहाँ और भी हैं, अभी इश्क के इम्तिहान और भी वाह 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 हैं। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। त व्यूअर्स, ही जेके असां वटि ॿ बुज़ुर्ग सीनियर सिटीज़न हिते मौजूदु आहिनि, दारुल सुकून जा रहाइशी आहिनि, हिते ओल्ड एज होम में हूंदा आहिनि। जाफ़र अंकल 4 साल खां आहे, ऐं मिठल बाबा तक़रीबन कोई 7-8 महीना थिया अथसि। तॾहिं बि कंहिं माउ पीउ ते इहो वक़्तु न अचे जो हू कंहिं ओल्ड एज होम जी तरफ़ रुख़ कनि। कॾहिं उहो मतिलबु शइ ई न थिए जो पाण वञनि या हुननि खे कंहिं मजबूरी तहत कढणो पए घर मां। कोशिशि इहा ई कयो त जॾहिं तव्हांजा माउ पीउ तव्हां वटि आहिनि त उन्हनि जी ख़िदमत कयो, जेतिरो थी सघे हुननि जी ख़िदमत कयो। यकीन कयो अॻिते जी ज़िंदगी तव्हांजी आसान थी वेंदी, एतिरे क़दुरु तव्हांजी ज़िंदगी आसान थी वेंदी जो तव्हां ज़िंदगी में को न ॾुख ॾिसंदव न का मुश्किलात ॾिसंदव। माउ चवंदा आहिनि त माउ जे पेरनि हेठां जन्नत आहे, मञा थी, पर उन जन्नत में दाख़िल थियण जे लाइ न तव्हांखे पीउ जी ख़िदमत करणी पवंदी, छो त पीउ उहो दरवाज़ो आहे, उन जन्नत जो दरवाज़ो आहे। जॾहिं तव्हां पीउ जो दिलि दुखाईंदव त हुन जन्नत में कीअं वेंदव? जन्नत में वञण जे लाइ तव्हांखे महिनत करणी पवंदी, पीउ जी ख़िदमत करणी पवंदी। पीउ मथां सख़्तु आहे पर अंदर में नरम आहे,
जेकॾहिं हू पंहिंजी न्याणी खे या पंहिंजे पुट खे दड़को बि ॾिए थो न त हू दिलि सां कोन थो ॾिए, हुनजी भलाई जे लाइ थो ॾिए दड़को। ऐं माउ त साम्हूं रोई पवंदी आहे, माउ त मोम आहे ऐं रोई पवंदी आहे, पर पीउ साम्हूं न रोईंदो आहे, पीउ साम्हूं सख़्तु हूंदो आहे ऐं पीउ लिकी करे रोईंदो आहे, साम्हूं कॾहिं बि न रोईंदो। हू मज़बूत पथर वांगुरु तव्हांजे साम्हूं थी बीहंदो, दुनिया जे साम्हूं थी बीहंदो। चाहे तव्हांजो पुटु हुजे, चाहे तव्हांजी न्याणी हुजे, ख़ुदा न ख़ास्ता कॾहिं बि उनजी ज़िंदगी में को ॾुखियो वक़्तु अचे, इहो पीउ ई हूंदो आहे जेको हिकु मज़बूत सहारो हूंदो आहे ऐं साम्हूं बीहंदो आहे, हर कंहिंखे मुंहुं ॾींदो आहे ऐं पंहिंजी औलाद खे चवंदो आहे माठ करे वेह, मां वेठो आहियां न, मां जहिड़ो आहियां अञा। इहे जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि न, इहे ॾाढा क़ीमती हूंदा आहिनि। ऐं जॾहिं तव्हांजो उहो सायो, उहो इंसानु जॾहिं तव्हांजी ज़िंदगी मां हलियो थो वञे न, त पोइ इन्हनि लफ़्ज़नि खे ॿुधण जे लाइ न तव्हां तरसंदा आहियो। मां जॾहिं बि अबू जी क़बर ते वेंदी आहियां फ़ातिहा पढ़णु, त मुंहिंजी दिलि भरिजी ईंदी आहे, मां रोईंदी आहियां। मां अबू खे चवंदी आहियां त वापसि अचो, त आवाज़ु ईंदी आहे ॼण हाणे कोन ईंदमि, वक़्तु गुज़री वियो। ऐं उहो वक़्तु मूंखे अॼु बि यादि आहे जॾहिं मुंहिंजो इंतज़ारु कंदो हुयो, मां शूट्स में बिज़ी हूंदी हुयसि ऐं जॾहिं अबू जो वक़्तु आयो, रिटायरमेंट थी, घरु वेठो ऐं उन खां पोइ वरी जॾहिं शादी थी, मां ॿाहिरि हली वियमि, त हू मुंहिंजो इंतज़ारु कंदो हुयो, वरी बि मुंहिंजो ई इंतज़ारु कंदो हुयो। त हीअ जेके लम्हा जेके आहिनि न ज़िंदगी में, इहे कोशिशि करे पंहिंजे माउ पीउ खे वक़्तु ॾियो, उन्हनि सां ॻाल्हायो, उन्हनि जे अंदरि में हिकिड़ो ॿार हूंदो आहे। हीअ जेका उमिरि आहे न, हिन उमिरि में असांखे बि वञिणो आहे, हिन उमिरि में असांखे बि वञिणो आहे। कुझु अहिड़ो कयो, कुझु अहिड़ो कयो जो तव्हांजी जेका हीअ वारी जेका उमिरि अचे न, तव्हांजी सुठी गुज़रे। जेकॾहिं तव्हां पंहिंजे वालिदेन जी, पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत कंदा त तव्हांजो जेको पढ़ाइप वारो जेको वक़्तु हूंदो न, उहो तव्हांजो सुठो गुज़रंदो। न त अॼु तव्हां बद इख़लाक़ थींदव, बदतमीज़ी कंदव, रूड बिहेवियर रखंदव पंहिंजे माउ पीउ सां, त तव्हांजी औलाद तव्हां सां उहो ई सभु कुझु कंदी जेको तव्हां कयो हूंदो। इहो मक़फ़ात आहे, इहो साम्हूं ईंदो आहे, अलाह ॾेखारींदो आहे। अॼु जे दौर में त बाक़ाइदा तव्हांजे साम्हूं अचे थो। माउ पीउ कॾहिं बि कंहिंखे बददुआ कोन ॾींदा आहिनि, उहो दिलि सां दुआ ई कंदा आहिनि। पर तव्हांजो बि फ़र्ज़ु आहे त तव्हां पंहिंजे वालिदेन जी इज़त कयो, हुननि जो ख़ासि ख़्यालु रखो, हुननि खे उहो प्रोटोकॉल ॾियो जेको नंढपण में तव्हांजा माउ पीउ तव्हांखे जंहिं तरीक़े सां रखंदा हुया। अॼु उहो वक़्तु आहे, अॼु गिव एंड टेक जो वक़्तु आहे। अॼु उहो तव्हां पंहिंजे वालिदेन खे रिटर्न कयो, हू कॾहिं न घुरंदा तव्हां खां, पर तव्हांजो फ़र्ज़ु आहे त तव्हां उन्हनि खे उहो वक़्तु वापसि ॾियो। हुननि जी जेका जवानी जेका गुज़री वई तव्हांखे संवारण में, तव्हांखे ठाहिण में, उहा जवानी त वापसि नथी अची सघे, पर पढ़ाइप वारो जेको वक़्तु आहे उन में ई उन्हनि जो क़दुरु करे वठो, त शायदि हुननि जो जेको मरण वारो जेको वक़्तु आहे न, उहो थोरो आसानी सां गुज़रंदो। उन में उन्हनि खे तकलीफ़ न हूंदी, उन में उन्हनि खे इहो न हूंदो त मुंहिंजो पुटु या मुंहिंजी धीउ हुन मुंहिंजो अहसासु न कयो ऐं हुन मूंसां बदतमीज़ी कई। वक़्तु हूंदो आहे हर कंहिंजो, त हिन वक़्त जो क़दुरु कयो, माउ पीउ जो क़दुरु कयो। ऐं मां त इहो ई चवंदसि, कॾहिं बि कंहिं न्याणी तां या कंहिं पुट तां माउ पीउ जो सायो न वञे, ख़ासि करे पीउ जो सायो न वञे, छो त हीअ दुनिया ॾाढी ज़ालिम आहे। जॾहिं पीउ हूंदो आहे त मथे ते हथु पीउ जो हूंदो आहे, जॾहिं पीउ हलियो वेंदो आहे त हिन मथे ते हथु रखण वारो कोई कोन हूंदो आहे। दुनिया ॾाढी सेल्फिश आहे ऐं इहो कोई कोन ॾिसंदो आहे त न्याणी आहे हुनजे मथे ते हथु रखूं, चाहे पंहिंजा हुजनि चाहे परावा हुजनि। मां अॼु हल्फ़िया थी चवां, सभु सेल्फिश आहिनि। कोई न्याणी जे मथे ते हथु कोन रखंदो आहे, भाइर बि कोन रखंदा आहिनि। भाइर बि हिकिड़ो वक़्तु ईंदो आहे मुंहुं मोड़े छॾींदा आहिनि, विसारे छॾींदा आहिनि। सिर्फ़ु माउ पीउ हूंदो आहे जेको असुलु रिश्तो ऐं हक़ीक़त वारो रिश्तो आहे। त इन जे करे मां अॼु पंहिंजे हिन शो में हथु ॿधी करे तव्हांखे चवां थी त हिन रिश्ते जी क़दुरु कयो, माउ पीउ जी क़दुरु कयो, अहसासु कयो हिननि जो, जेतिरी थी सघे हिननि जी ख़िदमत कयो। चाहे तव्हांखे पंहिंजी सॼी दौलत ई छो न लुटाइणी पए, असुलु दौलत ही आहे। माउ पीउ आहिनि त असुलु दौलत ही आहे, जेकॾहिं ही न आहिनि त कुझु बि कोन्हे। असांजा हथ ख़ाली आहिनि,
ख़ाली आहिनि असांजा हथ, इन शइ खे सम्झण जी कोशिशि कयो. सो थैंक यू सो मच सर, बहुत शुक्रिया आपका, बहुत शुक्रिया आपका भी जाफर अंकल. Thank you. और मैं वादा तो नहीं करती, लेकिन मैं आपसे मिलने ज़रूर आऊँगी, जरूर आइए. आपसे भी और मिट्ठल बाबा से भी. लेकिन पका के कुछ ना लाइए. वो मेरी मर्जी, वो मेरी मर्जी. ओके, मैं कुछ पका कर लेकर आऊँ या कुछ बाहर से लेकर आऊँ वो बताऊंगी थोड़ी मैं थैंक यू आपको. सो मच, थैंक यू सो मच. लेकिन हाँ, मैं कोशिश ज़रूर करूँगी कि मैं आपसे आइए, जरूर मिलूँ आइए. और आपसे तहाँ सा भी मिलना चाहिए जरूर आइए. इंशाल्लाह. और आके सबकी मूवी बनाइए वो. मैं सबसे मिलूंगी आके, सबसे बातें करूंगी. हमारे यहाँ एक्टिविटी रूम में हर रोज़ एक्टिविटीज़ होती हैं और हमारे यहाँ जो टीचर हैं ये उनकी प्रैक्टिस है कि जितने भी बूढ़े आते हैं वो बचपन में चले जाते हैं ना वापस, मगर ये डिसिप्लिन में ले आती हैं उनका सबको. हमारे यहाँ 4 टीचर हैं माशाल्लाह से. मिस नीलम हैं, मिस शनीला हैं, मिस रूबी हैं और अवैस मिर्ज़ा हैं. तो रोज़ एक्टिविटीज़ नई होती है और बाहर वाले अगर विजिटर्स आ जाते हैं तो फिर ये माइक उनके हाथ में दे देते हैं वाह. कि अब आप संभालिए. चले जबरदस्त. फिर बचपना याद करेंगे अपना. फिजियोथेरेपी में हाँ. डॉक्टर सहर है हाँ. जो बहुत मोहब्बत करती है हमसे. माशाल्लाह. जाहिर है 4 साल से वो हमें देख रही. हाँ. फिटिंग हमारी फिटिंग उन्होंने ही की है. चले फिर बचपना याद करेंगे. मैं अपना बचपना याद करूंगी, आप अपना बचपना याद कीजिएगा. Sure, सो थैंक यू सो मच. गॉड ब्लेस यू बोथ. अल्लाह खुश रखे, आप लोगों की परेशानियां दूर करे और Thank you. आपकी औलादों को अल्लाह पाक नेक हिदायत अता करे. सो सर, आप कोई लास्ट में मैसेज देना चाहेंगे? लास्ट मैसेज यही है कि देखिए, ज़िम्मेदारी हम लोग अपनी पूरी कर रहे हैं, लेकिन वालिदैन की ज़िम्मेदारी इनके बच्चों की है. बिल्कुल है. तो उम्मीद यही करते हैं कि आने वाले वक्त में कोई इस तरह के जाफ़र अंकल, मेरी तो यही उम्मीद है कि आप इवेंचुअली अपने घर चले जाएं. आप भी मिठल बाबा, तो हम कर रहे हैं, दिल तो चाह आप रहा है. जाएं, अपने घर से हालात मिलें, ऐसे हैं. अपने वो जितने भी गिले शिकवे हैं दूर करें और अपने घर जाएं. सही, हमारी बिल्कुल सही. जाफर अंकल, आप कोई मैसेज देना चाहेंगे आजकल के जनरेशन को? आजकल की जनरेशन के लिए मैं यही कह सकता हूँ कि ट्राई टू अचीव एक्सीलेंस वाट एवर यू डू एंड नेवर कंप्रोमाइज विद ऑनेस्टी. सही. never compromise with your parents, never compromise on your career, never compromise on your health. जबरदस्त, गुड मैसेज. तहां कुछ चमड़ चाहींदा बस, हाँ, अॼु जी हाँ. नस्ल खे? अॼु जो नस्ल पीउ जो इज़त कनि, एतिराम कनि. जंहिंमें पीउ मां बि राज़ी, अलाह बि राज़ी. बेशक, अलाह जी बेशक. राज़ी थियण में वॾी ख़ुशी हूंदी आहे. बिल्कुल बिल्कुल. हर ऐं इंसान जे लाइ. बिल्कुल बिल्कुल. मुंहिंजो बि लास्ट में वेंदे वेंदे इहो ई मैसेज आहे त उहा ई ॻाल्हि वरी कंदमि त क़दुरु कयो ऐं वरी कोई जाफ़र अंकल या मिठल बाबा न थिए. ऐं कोशिशि करे पंहिंजी ज़िमेदारी खे सम्झो. जॾहिं माउ पीउ पैदा कनि था पंहिंजे औलाद खे, त हू पंहिंजे सीने सां लॻाए करे उनखे जवान था कनि. हू पंहिंजी ज़िमेदारी सम्झनि था ऐं हू भरपूर तरीक़े सां पंहिंजी ज़िमेदारी निभाइनि था. ऐं जॾहिं औलाद जवान थी थिए त औलाद माउ पीउ खे बोझ थी सम्झे. इहो न कयो. माउ पीउ ज़िमेदारी तव्हांजी आहे, पुटनि जी आहे ऐं पुटनि खे इहा शइ सम्झणु खपे. ईअं न आहे त धीअनि जी ज़िमेदारी न आहे. ठीकु आहे, धीउ पंहिंजे घर जी थी वञे, पर उन जो बि फ़र्ज़ु आहे त हू पंहिंजे घरां अची करे पंहिंजी माउ पीउ जी टेक केयर करे, उन्हनि जो ख़्यालु रखे. इहा उनजी बि ज़िमेदारी आहे. ईअं न आहे त उनजी ज़िमेदारी न आहे. सो ॿई मिली जुली करे पंहिंजे माउ पीउ जो ख़्यालु बि रखो ऐं अहसासु बि कयो. इनशाअल्लाह तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं. उमेदु आहे त तव्हांखे अॼु जो शो पसंदि आयो हूंदो. पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो. मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त. अल्लाह हाफ़िज़. रंगन वारी शाम, हे रंग